सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाई। होलिका माता जी कृपा थींदी, सुख समृद्धि रिद्धि सिद्धि सब खिची ईंदी। जी हाँ दोस्तों, हिन करे ही दुबई जी किशा साजनानी मचाए रही है होली सेलिब्रेशन। साजनानी विला दुबई में जिते वेंसी ऐं किशा साजनानी, नीरज दिया ऐं शशि सेजल निभाई आहे मेज़बाननि जी शानदार भूमिका। होरी खिला मायार तो सा होरी खिला मायार मनड़ो लगो मन ठार तो सा दिलड़ी लगी आ दिलदार तो सा होरी खिला मायार तो सा होरी खिला मायार। इन शुभ मौके ते अचण वारा मेहमान आहिनि नीता नारायणी जी, बिंदु जी, कंचन जी, हनी जी, मीरा जी, जया मोनी जी, दीपा जी, वर्षा जी, ज्योति थावानी जी, लता जी, पिंकी जी, वासु जी, शोभा जी, माया जी, जयश्री जी, कृष्णा जी, अमीरा जी, सजनी मोटियानी जी ऐं ॿिया अचण वारा महिमान तव्हांजे साम्हूं हलंदड़ स्क्रॉल में तव्हां साफ़ साफ़ ॾिसी था सघो। साथियों, होली जी इन रंगीन बहितरीन ताज़ा तरीन ख़बर खे दुबई सां असां वटि मोकिलियो आहे असांजी मीडिया एसोसिएट सिंधियत जी शहदाई श्रीमती किशा साजनानी जी। तिन जो घणो घणो शुक्रिया। सिंधी समाज जा चमकंदड़ सितारा परम संत हिरदाराम साहिब जिन जी रहनुमाई में एवं भोपाल जे संत हिरदाराम नगर में सेवा सदन हॉस्पिटल ऐं जीव सेवा संस्थान जे सेवादारियुनि 97th मेगा फ्री यूरोलॉजी कैंप आयोजित कयो, जिते अमेरिका जे घणनि ई डॉक्टरनि सां गॾु लोकूमल भारती जनियानी जी, कुशल धर्मानी जी, तुलसी साधवानी जी, एसी साधवानी जी, डॉक्टर दीपक झंगियानी जी हिन फ्री यूरोलॉजी शिविर में गरीब मिस्कीन पेशेंट्स जी सेवा कई। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे भोपाल सां असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई श्री रामचंद्र तिलोकानी जी। तिन जो घणो घणो शुक्रिया। जय सदाराम, जय संत गोविंद राम। साथियों, सिंधी अकादमी दिल्ली सां सिंधियुनि जे लाइ हिकिड़ी सम्मानजनक ख़बर अची रही आहे, जिते श्री सुरेश कुमार खत्री जिन जी अध्यक्षता में संत साईं डॉक्टर युधिष्ठिर लाल जी जे सुहिणे सानिध्य ऐं मुख्य मेहमान राज्य मंत्री श्री राम निवास गोयल जी जी मौजूदगी में संत गोविंद राम शदानी पुस्तकालय जो उद्घाटन कयो वियो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे रायपुर सां असांजे सिंधियत जे शहदाई ऐं मीडिया एसोसिएट विक्रम बत्रा जी। तिन जो घणो घणो शुक्रिया। सिंधी भाषा जो सभिनी खां वॾो ॾींहुं यानी कि साल 2023 जो इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे मनायो वियो मौज मस्ती धूम धड़ाके नचण टिपण ऐं तोहफ़नि खे ॾियण वठण जे विच में वडोदरा जे हरी शेवा स्कूल में सुजाग सिंधी समिति पारां, जिते शानदार रंगारंग प्रोग्राम में सोलो परफॉर्मेंस ॾेई करे खिताब पातो विशाखा हेमनानी जी ऐं हिते भारती केवल रामानी ऐं वर्षा उद्धव दासानी जी जज जी भूमिका निभाई आहे।
ऐं स्टूडेंट्स घणनि ई प्रकार जा प्रोग्राम पेश कया ऐं खिताब पाता, सम्मानित थिया ऐं गिफ्टनि सां बि सरोबार थिया। हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिले तव्हांखे हिन प्रोग्राम सां रूबरू कराइण जी ज़िम्मेदारी निभाई आहे असांजे रीजनल ब्यूरो चीफ ऐं मीडिया एसोसिएट श्री हरेश अगनानी जी।